अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो ॾिसां थी। संदसि चवणो हो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ सभा सां शेयर कंदा हलूं पिया। दादू जी अदालत मेहर वाक़े जे जवाबदार SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदे ॾिसां थी। संदसि चवणो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। दादू जी अदालत मेहर वाक़े जे जवाबदार SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो ॾिसां थी। संदसि चवणो हो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। दादू जी अदालत मेहर वाक़े जे जवाबदार SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो ॾिसां थी। संदसि चवणो हो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी। नाज़रीन, तव्हां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर खां। दादू जी अदालत मेहर वाक़े जे जवाबदार SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो ॾिसां थी। संदसि चवणो हो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी। नाज़रीन, फिर भी रवां खे अपडेट कंदा हलूं। दादू जी अदालत मेहर वाक़े जे जवाबदार SHO करीम चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो आहे। अदालत SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 13 मार्च ऐं मुख्य केस जी ॿुधणी 25 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेदवार चांडियो जो चवणो हो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखां थी, कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो ॾिसां थी। संदसि चवणो हो त उम्मीद आहे त अदालत कातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॿुधाईंदी। उमेदवार चांडियो जो चवणो हो त 25 मार्च ते शाहिदियूं ऐं सबूत पेश कंदी।